नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे गमबट में ख़बर ॾींदा हलूं त कराची गुलशन इकबाल में घर अंदर फोत थियल ॾाक्टरयाणी इरशाद करीम जे वालिद जी दरख़्वास्त ते हिन जी क़ब्र कुशाई कई वई है। 6 फरवरी ते इकरा कॉम्प्लेक्स गुलिस्तान जोहर कराची में घर अंदर पुरसरार नमूने फोत थियल ॾाक्टरयाणी इरशाद करीम जे वालिद अब्दुल करीम शेख पंहिंजी न्याणी अब्दुल समी शेख जे ख़िलाफ़ शारा फैसल थाणे ते FIR 18 फरवरी ते दाख़िल कराईंदे ॼाणायो हो त मुंहिंजी धीउ जेका सोबराज अस्पताल कराची में डॉक्टराणी हुई, इन खे संदसि मुड़ुस अब्दुल समी शेख मारकुट करे या ज़हर ॾेई मारियो। ॿिए तरफ़ ॼाणियल FIR जी तहक़ीक़ात जे लाइ सब इंस्पेक्टर इकबाल तनवीर खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो, जंहिं हिन सिलसिले में डिस्ट्रिक्ट सेशन जज ईस्ट कराची खां जांच में मदद लाइ दरख़्वास्त ॾिनी। इन दरख़्वास्त ते ॼाणियल कोर्ट डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खैरपुर खे लेटर लिखी ख़बर कुशाई में मदद करण लाइ चयो। हिन चयो त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खैरपुर जज गमबट शमशदीन चारण खे लेटर लिखी ख़बर कुशाई लाइ पाबंद कयो। होॾां ॼाणियल जज जी निगरानी में पुलिस सर्जन डॉक्टर मोहम्मद यासीन, लेडी डॉक्टर शारदना ऐं जांच ऑफिसर इकबाल तनवीर जी निगरानी में जुज़ा वठी रोड़ी लैबॉरेटरी में टेस्ट लाइ रवाना कया विया आहिनि। इन मौके ते मरहूमा डॉक्टराणी इरशाद करीम शेख जा वारिस भी मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।